अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में बलीकार ऐं यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन कनि था सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु मुनिस इलाही साहब जी मुलाक़ात थी आहे इमरान ख़ान साहब सां, जंहिंमें हू चवनि था त पैगाम खणी विया आहिनि परवेज़ इलाही साहब जो, जिन में चयो वियो आहे त हीउ वक़्तु जेको आहे उहो मुनासिबु न आहे असेंबली बक़ौल उन्हनि जी राय जे हिसाब सां त हीउ मुनासिबु न आहे वक़्तु, ऐं मेजॉरिटी मेंबर्स जेके आहिनि उहो बि इहो ई चाहिनि था, पर फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे, तव्हां जीअं चवंदव उहो कयो। अगरि असेंबली डिज़ोल्व कंदव त असां असेंबली डिज़ोल्व करे छॾींदा हुआसीं। बाक़ी ॿी जेका इंट्रस्टिंग ॻाल्हि निकिती आहे त काफ लीग पारां इहो बि डिमांड कई वई आहे त असेंबली डिज़ोल्व करण खां पहिरियां सीट एडजस्टमेंट कई वञे। अच्छा, ये ख़बरूं पहिरीं बि मार्केट में ॿई ख़बरूं अची चुकियूं आहिनि त चौधरी साहिबान गुजरात जा चवनि था परवेज़ इलाही ऐं संदसि फर्ज़ंद मुनिस इलाही त हीउ वक़्तु मुनासिबु न आहे, पर जीअं तव्हां चओ असीं करे छॾींदासीं। हाणे सुभाणे इमरान ख़ान खे तारीख़ जो ऐलान करिणो आहे त पोइ हाणे मतिलबु पोइ टाइम केतिरो बचियो आहे? जी हा। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त जेका सीट एडजस्टमेंट जी ॻाल्हि कनि पिया, उहो त ज़ाहिर 10 सीटूं त हू मतिलबु 10 सीटूं त हुन वटि आहिनि। हिन बलिदान ऐं क़ुर्बानी जे एवज़ घटि में घटि हू बि घुरंदा इमरान ख़ान खां, ऐं कोशिशि कंदा त 13-14 सीटूं हुननि जूं थियनि ईंदड़ इलेक्शन्स में। लेकिन हिन महिल इमरान ख़ान अगरि हा करे बि छॾींदो, इलेक्शन जे वक़्तु टिकटनि जी त बात जी ॻाल्हि हुजे थी। एग्ज़ैक्टली, जी हा। सो इहो को ज़रूरी न आहे त 100% हुन जेको बि हींअर एग्रीमेंट ज़बानी थींदो उन ते को अमल थी वञे, को ज़रूरी न आहे। पर ॾिसो, इमरान ख़ान वटि इमरान ख़ान ही मुस्तक़िल कोशिशि करे थो त हिकिड़ा थ्रेट्स ॾिए थो, हिकिड़ो प्रेशर विझे थो। जीअं पाण हुन लॉन्ग मार्च जी आख़िरी तकरीर में चयो त मेरा मक़सद प्रेशर डालना था हुकूमत पर कि वो हुकूमत इलेक्शंस की तारीख़ दे दे। पोइ ॾिठई तो प्रेशर हुकूमत एक्सेप्ट न कयो तो, जो ठीक है फिर मैं इस्लामाबाद भी नहीं जाता हूँ, मैं असेंबलियाँ तोड़ देता हूँ। हाणे इहा ॻाल्हि बि हाणे तक़रीबन खुली चुकी आहे त कंहिंसां बि सलाह खां सवाइ हुन इहा ॻाल्हि करे छॾी। पोइ हुन चयो त हाणे इहो हिकिड़ो ब्लफ वांगुरु नथो लफ़्ज़ इस्तेमालु कयां, पर हुन हिकिड़ो कोशिशि कई त हिन प्रेशर में अची, लॉन्ग मार्च जे प्रेशर में न आया त हाणे चयो त असीं असेंबलियूं तोड़े छॾियूं था। त ख़्वाहिश इमरान ख़ान जी हूंदी ऐं हिन राति ताईं बि हूंदी त कंहिं सूरत हुकूमत जनरल इलेक्शन लाइ मञी वञे। इमरान ख़ान जी बि दिलिया ख़्वाहिश न हूंदी त हू पंजाब असेंबली ऐं KP असेंबली तोड़े छॾे। लेकिन हाणे सुभाणे उनखे ऐलान करिणो आहे। हाणे जेके तारीख़ जेका अख़बारनि में अचे थी त 22 या 23 तारीख़ ते इमरान ख़ान 22 या 23 डिसंबर जो ऐलान कंदो त हिन तारीख़नि ते असीं असेंबली तोड़े छॾींदासीं, यानी वरी 5-6 ॾींहंनि जो अञा मार्जिन ॾींदो। पर कंहिं दोस्त चयो पियो त कहिड़ी ख़बर साईं, हू तारीख़ ई ॾिए त जनवरी जे आख़िर में या फेबररी जे। राना सना साहब बि ॻाल्हि कई हुई त ठीकु आहे। हाणे अगरि इमरान ख़ान इहो करे थो त डिघी तारीख़ ॾेई छॾे थो सुभाणे त साईं आउं 31 मतिलबु 1 फेबररी ते असेंबली तोड़ींदसि, त माना हू कपल टाइम गच टाइम ॾिए थो त भई मूंसां केरु ॻाल्हाए वठे, अलाह खे मञो। ॿी तरफ़ जेको हाणे इहो अगरि इमरान ख़ान ईअं करे थो सुभाणे हिकिड़ी डिघी सुनवाई ॾिए थो, त माना वरी हू हिकिड़े तरीक़े जो सेमी यूटर्न ई आहे, माना उनखे पाण पोइ यूटर्न ई सम्झंदासीं। लेकिन मूंखे अलाए छो हीअ जेको कल्ह इमरान ख़ान जी तकरीर में बि हुन चयो त ख़ुदा के वास्ते, अल्लाह के वास्ते फ़ौज और अदलिया जो है वो इलेक्शन के लिए मामलात हल करा दें हमारे, त हीअ जेको अल्लाह रसूल जा वास्ता विझे पियो इमरान ख़ान, त मूंखे लॻो त या कंफ्यूज़ स्टेटमेंट्स ॾिए पियो त भई आउं चाहियां थो त आर्मी जेको आहे न्यूट्रल रहे। भई न्यूट्रल खे त तव्हां अॼु खां 6 महीना पहिरीं जानवर चवंदा रहिया आहियो, हाणे तव्हां न्यूट्रल जी कॾहिं तर्जुमो त मटाए वठो। माण्हुनि खे त ॿुधायो त मूं तर्जुमो मटाए छॾियो आहे। सो न्यूट्रल चए वरी उन्हनि खे ई चए थो त तव्हां इलेक्शन लाइ मुंहिंजी मदद कयो, त उनमें लॻे थो त हीअ हिकिड़े हुन मोड में आहे इमरान ख़ान ज़हनी तरह, जिथे पोइ माण्हू हिकिड़े तरीक़े सां लफ़्ज़ मुनासिबु न थींदो सुसाइडल, लेकिन पोइ चवंदा यार जेको थियो सो थियो, वञी फ़िलहाल त टकराइजे, पोइ जेको थियो सो थियो। छाकाणि त हुनखे हाणे फ्रस्ट्रेशन हुनजी हाइट ते आहे इमरान ख़ान साहिब जी। सो उनखे ज़ाहिर आहे सिर्फ़ु फ्रस्ट्रेशन में फ़ैसिलो न कंदो, हुनखे हू प्रॉस एंड कॉन्स जीअं कल्ह बि पाण डिस्कस कया, त सोचींदो त भई अगरि हुकूमत नथी मञे ऐं पंजाब असेंबली ऐं KP में असेंबलियूं तोड़ियूं था त ही फ़ाइदा आहिनि, ही नुक़सान, कल्ह पाण तफ़सील सां हुनखे डिस्कस कयो। लेकिन अगरि अॼु बि मूंखे अॼु ताईं बि 16 तारीख़ सुभाणे हुनखे ऐलान करिणो आहे इमरान ख़ान खे, अगरि इमरान ख़ान इलाही डिघी मुदे जी तारीख़ ॾींदो, इन ॻाल्हि जो मूंखे हिन महिल बि
हिकिड़ो मुंहिंजो हंच आहे, थी सघे थो ऐं सुभाणे ग़लति साबित थी वञा, हिन में को उहो न आहे, छाकाणि मूं वटि का इंफॉर्मेशन न आहे, पर मुंहिंजो हंच इहो ई चए थो, हिकिड़ी जेके सिक्स सेंस चइबो आहे, हिकिड़ी छहीं हिस चए, मूंखे लॻे थो त ख़ान हुन फ्रस्ट्रेशन वारे मोड में आहे जिथे हू चवंदा जेको थियो सो थियो, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे। ऐं BBB बैकआउट जेको कयो 95 ओ 85 न उहो ॿी ॻाल्हि हुई, पर माना उहा ॿी ॻाल्हि हुई, रिग्रेट तो थियो। न उहा ॿी ॻाल्हि हुई, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त हू त पीपल्स पार्टी खे ट्रैप कयो वियो, उहो त हिकिड़ी जुदा कहाणी आहे। 85 जे इलेक्शन में ग़ैर जमाती बुनियादान ऐं इहो सभिनी जेको मामिलो हो, ॻाल्हि इहा आहे त हींअर इमरान ख़ान साहिब लाइ हिकिड़ी हाणे हुनजी ख़्वाहिश हूंदी त को विच में पई टियाकड़ी कराए छॾे, ऐं मईशत अगेन अहिड़ी हालत में आहे जो कंहिं न कंहिंखे टियाकड़ी कराइणु घुरिजे, पर हाणे केरु कराए थो या नथो कराए, सुभाणे पाण खे ख़बर पइजी वेंदी। अच्छा ॿ ॻाल्हियूं, हिकिड़ो त अगरि जे इलेक्शन जेको आहे परवेज़ लाई साहब बि माना जेको पैगाम में ख़दशो ज़ाहिर कयो त अगरि तव्हां असेंबली तोड़े था छॾियो त हीअ जेके आहिनि इंतकामी कार्रवाई कंदा, विच दे आर वेरी एक्सपीरियंस्ड इन मामले में अहिड़ी कंहिं कार्रवाई करण में। ॿियो त अगरि इमरान ख़ान साहब लंबी सुनवाई ॾियनि था त उनजा हिकिड़ो त इहो थी वेंदो त ठीकु आहे यू टर्न बि चई सघे थो, ॿियो त वरी मुल्क में जेका अनसर्टनिटी आहे उहा बि त प्रिवेल करे वेंदी न अञा वधीक। प्रिवेल करे वेंदी, पर हवा थोड़ी निकिरी वेंदी ख़ान साहिब जे प्रेशर मां, जेको दबाव विझे पियो ही जेको आहे त भई असेंबली तोड़े छॾे। अगरि इमरान ख़ान मिसाल महीने खनि जी तारीख़ ॾेई छॾी त पोइ प्रेशर मां उहो मज़ो न रहंदो ख़ान साहिब जी हुनमें प्रेशर मां हवा निकिरी वेंदी, त प्रेशर मां हवा निकिरंदी त ज़ाहिर हुनजो अनसर्टनिटी जो लेवल जेको हींअर आहे मुल्क में उहो झको कुझु घटिजंदो। पर ॾिसो अॼु बि अजीबो ग़रीब क़िस्म तरीक़े सां ही मुल्क हले थो। ऑनेस्टली मूंखे ज़ाहिर मूंखे मुंहिंजी सम्झ उहे मूंखां वधीक समझदार माण्हू मुल्क हलाइनि पिया। उहो हिकिड़े ज़माने में चइबो त क़ौमी हुकूमत जुड़ी वञे, जी हा, त पोइ मुल्क शानदार हलंदो। जी हा, क़ौमी हुकूमत जो तस्वर छा हूंदो, समूरी पार्टियूं जेके हिक ॿिए जी झुंडापट कंदियूं आहिनि उहे गॾिजी पवनि। हींअर 14 मां 13 पार्टियूं त हुकूमत में वेठियूं आहिनि, हिकिड़ो PTI ॿाहिरि आहे, ऐं काफ़ी नंढड़ी काफ़ली, हा ठीकु आहे, उहो काफ़ली जो बि अधु हिसो हुन पासे आहे, यस काफ़ली शुजात जेका आहे हुन पासे आहे, काफ़ली परवेज़ इलाही हिते आहे। जी हा, पोइ बि मुल्क कीअं थो हले? यानी तव्हांजो फॉरेन मिनिस्टर चए थो, तव्हांजो एनर्जी मिनिस्टर पहिरीं चए थो असीं रशिया खां तेल ख़रीद कयूं पिया सस्ते अघनि में, ऐं असांजो तय थी वियो आहे, सभु कुझु मुआइदो थी वियो आहे, तय थी वियो आहे। तव्हांजो फॉरेन मिनिस्टर वॉशिंगटन, न्यूयॉर्क अलाए वॉशिंगटन किथे अमेरिका में वेही चए पियो, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब, त रशिया खां तेल न पियो ख़रीद कयो वञे, अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे। अॼु वरी तव्हांजो स्टेट मिनिस्टर छा नालो अथव, मुसद्दक़ मलिक वरी अॼु चए थो, जेको एनर्जी जो आहे जंहिंजो डायरेक्ट वास्तो आहे तेल तवानाई जो वज़ीर आहे, हू वरी चए थो त न बिलावल साहिब खे ख़बर ई न हूंदी, जी हा, हुन मां इंटरव्यू ॿुधो ई न, ऐं हा बिलावल साहिब खे ख़बर ई न हूंदी, असां त वठूं पिया रशिया खां तेल। हीउ कीअं सिस्टम हले पियो मूंखे सम्झ नथी अचे। हिकिड़े पासे ख्वाजा आसिफ़ चए थो त अॻवान जेके आहिनि हुकूमत वारा बमबारी ते असांखां माफ़ी था वठनि, वरी 2 दफ़ा उहे ॿियूं बमबारी करे छॾीनि था। ऐं उन ॾींहुं जेॾी महिल बमबारी कल चमन बॉर्डर ते थी रही अॻवान फोर्सिस वारा, असांजी चमन बॉर्डर तां तिजारत ऐं आमद रफ़्त मामूल मौजूदु हुई, असांजा माण्हू मारीनि पिया हू, असांजी तिजारत मामूल मूजिबि हली रही। अजीब गैर मामूली आहे। कॉलर हारून किजरी कराची मां। जी किजरी साहब छा चवणु चाहींदा? मूंखे 2 ॻाल्हियुनि ते ॻाल्हाइणो हो, पर कारी साहिब हुन ते बिल्कुलु पहिरीं तबसरो करे छॾियो आहे। पहिरीं ॻाल्हि त इहा हुई त भई जेको इमरान ख़ान सभु करे पियो, प्रेशर विझे पियो मुस्तक़िल तरीक़े सां गुज़िरियल सॼे साल में, त इहो असां वटि हिकिड़ो ॻोठ में हिकिड़ो पोड़ो हूंदो, उहो ईअं चवंदो त दुश्मन सां विढ़णो हुजे त पहिरीं पेरनि सां ठका करियो, पेरनि सां ठका नथो वञे त पोइ तव्हां ज़बान सां ॻाल्हायो, ज़बान सां नथो वञे त तलवार कढो, पोइ जीअं तलवार सां बि नथो वञे त पोइ भॼी वञो, पोइ न त इहो सच बजे हाणे विढ़ंदो। पोइ हिन जो इहो आहे। ऐं उन खां पोइ ॿियो जेको साईं चयो त जेको हींअर वज़ीर ख़ारजा ऐं एनर्जी मिनिस्टर जे ॻाल्हियुनि में तमामु वॾो फ़र्क़ु आहे। बिलावल भुट्टे जो हींअर बयानु आहे, बिलावल चवे थो त बाबा इहो जेको तेल ख़रीद करण वारी ॻाल्हि आहे, इहा ट्रक की बत्ती आहे। हाणे ट्रक की बत्तीअ जो माना ॻाल्हि असांखे बि सम्झ में अचे थी त पाकिस्तान जी जेके रिफाइनरीज़ आहिनि उहे डिज़ाइन थियल न आहिनि रशियन तेल ते, या इवन जो जेके ईरानी तेल आहिनि इन्हनि जे डिज़ाइन थियल न आहिनि, छो जो इहो लेट वेट जेको आहे उन में तमामु घणो हूंदो आहे। हाणे एनर्जी मिनिस्टर कहिड़े हिसाब सां चवे थो, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। महिरबानी। ठीकु आहे साईं।
साईं ख़ज़ीर साहिबु हिकिड़े पंहिंजे ॻोठ जे बुज़ुर्ग जो ज़िक्र ॿुधायो त उहो पहिरीं चवंदो हो त ठका पेरनि सां ठका कयो, पोइ हीअ कयो, पोइ चओ तलवार कढो, पोइ बि न मञे त भॼी हली वञो। वञो। हिकिड़ो साईं किताबु आहे 50th सेंट, उन में हू हिकिड़ो लिखे थो त हिकिड़ी हिकमत अमली जो हू ज़िक्र करे थो। पूरो किताबु नंढिड़ो पर पूरी हिकमत अमली हिकिड़े ई नुक़्ते ते आहे, हिकिड़े सॼो किताबु हिकिड़ी हिकमत अमली ते आहे। उहो इहो आहे त माण्हू बेख़ौफ़ थी वञे। कीअं बेख़ौफ़ थी वञे त मिसाल अगरि तव्हांजो दुश्मन, तव्हांजो मुख़ालिफ़ तव्हांखे अची तव्हां ते पिस्तौल कढे थो ऐं चए थो त हीउ कमु कर, तव्हांजो नथो कयां, हू वरी लोड थो करे पिस्तौल, चए थो गोली हणी छॾंदुसि, भले हाणे नथो कयां, वरी ज़ोर सां चए थो आउं बिल्कुलु हणी छॾंदुसि, भले हणी छॾ, नथो कयां। त इहा ख़ुदि हिकिड़ो असां वारे रीजन में एशिया ऐं हिते हिन खे बहादुरी या मुर्सी चइबो आहे, ऐं कुझु माण्हू हुनखे बेवकूफ़ी बि चवंदा आहिनि। पर उन सॼो किताबु लिखियो आहे त हीअ अगरि सही तरीक़े सां इहा शइ यूज़ कई वञे त इहा ख़ुदि हिकमत अमली बि आहे। छाकाणि त हू मुख़ालिफ़ जेको आहे हू तव्हांखे मारण जी नियत सां त आयो ई कोन्हे, हू त तव्हांखे डिॼारण जी नियत सां आयो आहे। त जॾहिं तव्हां चओ था त अच्छा मारे छॾ, त हू चए थो अड़े हीअ त मां सोचे न आयुसि, हाणे मारींदसि त सुभाणे पुलिस ॿधंदी, हीअ थींदो, हू थींदो। आउं त हिन खे ॻाल्हि खे मुख़्तसर कयां पियो, सॼो किताबु आहे हिन मौज़ू ते। त हाणे छा PDM हुकूमत उहा स्ट्रेटजी इस्तेमालु करे पई त टोड़े छॾ, भले जेको वणे करे वठि। हाणे जेको वणे करे वठि त इमरान ख़ान चए थो त पोइ छा इहा कहिड़ी ॻाल्हि थिए, मुंहिंजी त नियत ई कोन्हे इहा। जी हा, पर ख़ुदि इमरान ख़ान बि इहा हिकमत अमली यूज़ करे पियो सघे न। त ठीकु आहे, भले मूंखे नुक़सानु थिए, कंहिंखे बि थिए। जी हा, हिकिड़ो जेको चइबो आहे न सुसाइडल मोड में माण्हू हले वञे थो, न ठीकु आहे, फिर जेको होसी जो होसी, जेको थियो सो थियो। त हिकिड़ी हिन महिल सुभाणे पाण खे अञा अंदाज़ो थींदो, पर ख़ान जी फ्रस्ट्रेशन जेका आहे उहो हुनजी जेका हिकमत अमली आहे उनमें मंतक ऐं लॉजिक खे ज़ाहिर इन्फ्लुएंस करे रही हूंदी। माण्हू जॾहिं फ्रस्ट्रेट हूंदो आहे त हू काफ़ी शयूं जेके आहिनि उहे गैर मंतकी शयुनि खे एडजस्ट करे। बाक़ी साईं जेको चए पिया त तेल जी ऐं टेक्निकल ॻाल्हि जी मूंखे ख़बर न आहे ख़ज़ीर साहिबु, ऐं हरूभरू हा माना त जेको ईरान ऐं रशियन ऑयल आहे, असांजी रिफाइनरीज़ हुनखे रिफाइन करे ई नथियूं सघनि, तव्हांखे ख़बर हूंदी, मूंखे ख़बर ई न आहे। पर अगरि सफ़ा सस्तो मिले पियो त कुझु हुन में ऑल्ट्रेशन त करे सघिजे थी, पर आई डोंट नो हाउ इट वर्क्स, मां हिन में टेक्निकल माण्हू न आहियां। लेकिन ॻाल्हि केतिरी मज़ाक़ ख़ेज़ आहे। जी हा, हिकिड़ो मिनिस्टर त भई पाण में फ़ोन ते ॻाल्हाए वठनि न, इतिहादी आहिनि, कैबिनेट जा मेंबर आहिनि, इतिहादी बि आहिनि, कैबिनेट मेंबर आहिनि, हिक ॿिए खे फ़ोन खणी चवनि यार को रशिया तेल थो घुराई छा, नसे कोन थो घुराए, पोइ चई छो थो चई माण्हुनि में, या हू चए साईं तव्हांखे ख़बर ई कोन्हे मूंखां पुछो था छो था चओ, हिक ॿिए सां ॻाल्हाए वठनि न। मीडिया जे ज़रिए हिकिड़ी माण्हुनि खे कंफ्यूज़ पिया कनि अॻे। कॉलर हिन सां गॾु इरफान मेमण नौशर फिरोज़ मां। जी मेमण साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। सुभाणे इमरान ख़ान ईंदो तारीख़ ॾियण, ऐं इहो मां चवां थो त यूटर्न बि वॾो वठंदो, नंढो न वठंदो, इहा आदत अथसि। ऐं डिॼण वारा नवाज़ कोन्हनि। हाणे हिन जो वीचारो इलेक्शन कंपेन करण जी पोज़ीशन में कोन थो लॻे असांखे, हाणे उहा तबियत कान्हे। इलेक्शन कैंपेन हलाइण जी ठीकु आहे साईं, ठीकु आहे साईं चवंदा इलेक्शन कैंपेन हलाइण जी पोजीशन में न रहंदा अगरि यूटर्न वरितो या अहिड़ो कुझु कयो त। अच्छा मेमण साहिबु तव्हांजी आवाज़ बिल्कुलु सम्झ न पियो, पर जेको हा जे सोजरे ते तव्हांजी ॻाल्हि सम्झाया आहियूं। हिकिड़ो तव्हां चओ पिया त सुभाणे कोन टोड़ींदो यूटर्न, तव्हां कल्ह बि चयो त मूं चयो पोइ 17 ते फ़ोन करे वठिजो, 17 ते इंतज़ारु करे था वठूं, सुभाणे ताईं इंतज़ारु था करे वठूं, गॾियल आहियूं, रोज़ शाम जो कचहरी थिए थी, हाणे ॿुधी वठंदासीं। हाणे हू त कल्ह पंहिंजो मौक़ुफ़ रखियो, अॼु बि रखियो, ऐं आउं शर्त कोन थो लॻायां, बिल्कुलु आउं त मञी वठंदुसि, हा भई मेमण साहिबु सही हो ऐं ग़लति हुअसि, लेकिन अगरि इतफ़ाक़ सां तव्हां ग़लति हुजो त तव्हां फ़ोन करे ॿुधाइजो। जी हा। बाक़ी इलेक्शन ऐं यू टर्न वरितो त इलेक्शन मुंहुं हलाइण जी पोज़ीशन में न हूंदो, साईं भले तोशाखाना करे, ख़ान जो फॉलोअर नथो मूंखे त लुॾंदे नज़र नथो अचे। कॉलर न सां गॾु डॉक्टर रियाज़ रंधावा मातली मां। जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासिर साहब, अली काई साहब। वालेकुम सलाम। साईं सभिनी खां पहिरीं मुंहिंजो इहो सुवालु आहे साईं जिन खां त अॼु
टीवी ते अचे पियो त तव्हां पंहिंजे मोबाइल जे करे रजिस्ट न कयो ऐं मोबाइल ॾेई छॾियो। इहो सिंध पुलिस जे AIG जो बयानु पियो हले। जी ऐं सलाम थो पेश करियां सिंध पुलिस खे, ज़बरदस्त। सुभाणे घर में को अची वञे न त माण्हू घर ॿाहिरि निकिरी हलियो वञे, बाबा तव्हां आया आहियो पिस्तौल खणी तव्हां असांजे घर ते, ऐं तव्हां खां जेकॾहिं को गाॾी फुरे अची वञे पिस्तौल वठी, तव्हांखे गाॾी चाबी ॾेई छॾे, छो त पंहिंजी सिंध पुलिस चई छॾियो आहे त बाबा तव्हां रिसिस्ट न कयो। ज़बरदस्त सलाम आहिनि AIG खे। ऐं पर्सनली बि सुञाणा AIG मोहम्मद आलम ओडो खे, जेको बाबा आहे मां जी बोट में थी आयो आहियां। ज़बरदस्त ज़बरदस्त सलाम आहे, सलाम सिंध पुलिस खे। असां सॼो ॾींहुं इमरान ख़ान खे ॻाल्हायूं था। ऐं ॿियो खिज़री साहिबु जेको ॻाल्हायो हिकिड़ो बुज़ुर्ग जो, असां में पढ़ंदा हुआसीं, हिकिड़ो लेसन हो त वाए तारिक बर्न्स हिज बोट। तव्हां ॻाल्हाए पिया जेको इमरान ख़ान जो, सो इमरान ख़ान त हाणे पोइ ते न ॾिसे, कश्तियूं जलाए महिरबानी करे बजाए इंडिया जो एस्टेब्लिशमेंट सिधो चऊं त फ़ौज जूं मिनतूं पियो करे, छाजे लाइ? तूं सियासतदान आहीं त पंहिंजूं कश्तियूं जलाए छॾ चौधरी खे। चौधरी असांजा तक़रीबन वास्ता आहिनि उन्हनि सां ते, उहो एस्टेब्लिशमेंट जा माण्हू आहिनि साईं। हू कॾहिं बि इमरान जी ॻाल्हि कोन मञींदा। इमरान खे पंहिंजा फ़ैसिला करणा पवंदा। इमरान चौधरी कॾहिं बि घाटे जो सौदो न कंदा, इमरान खे करणो पवंदो। अदरवाइज़ इमरान जो जेको तव्हां ॿुधायो पिया न त जेको इहो प्रेशर आहे ही डिक्रीज़ थींदो वेंदो, पोइ ही वञी क्रिकेट बि कोन ईंदो, अला अला करे। महिरबानी साईं, हिन तबसरो कयो, महिरबानी। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉल अकील अहमद शिकारपुर मां। जी अकील साहब छा चवणु चाहींदा? जी अकील साहब। अगरि असांजो सवाल अली काज़ी साहिब सां इहो आहे त माज़ीअ में 2018 इलेक्शन, 13 इलेक्शन, 8 इलेक्शन 2000, उन खां मुशरफ जे दौर में इलेक्शन, इन खां पहिरियां जॾहिं बि नुमाइंदा असांजा चूंडिजी अचनि था, वरी जॾहिं पावर मां हलिया था वञनि त पोइ चवंदा त असांजी इलेक्शन जे फलाणे साल जी थी त इन में धांधली थी या फेयर इलेक्शन न थी। वरी साॻारी कुवतनि ॾे तकनि था, इंतज़ार में त जॾहिं होॾो सिग्नल अचे। हाणे बि मुस्तक़बिल में छा इलेक्शनियूं अहिड़े ई सिलसिला सां थींदियूं त पोइ बसि इंतज़ारु साॻारी कुवत जो ई कजे पियो त जॾहिं होॾो सिग्नल जंहिंखे मिले सो टूटिजी अचे। हिकु साल ॿियो सवाल असांजो इहो आहे त नौशहरो फेरोज़ में हेॾी करप्शन जा स्कैंडल थिया आहिनि सिंध में, ऐं ॿियो मटियारी या ॿियो बि ज़िलो आहे अर्बन रुपयनि जो, एतिरी करप्शन थिए थी। एॾा ऑफिसर उन्हनि खे माना फैसिलिटी, घर बि मिले, बंगला बि मिलनि, ड्राइवर बि मिलनि, कुक बि मिले, सिक्योरिटी बि मिले, पोइ बि करप्शन कनि। उहो जेको इहो केतिरो सिलसिलो सिंध सां नाजाइज़ी हलंदी, इन लाइ कुझु माना छा थींदो फ्यूचर में? अली काज़ी साहिब इन जे बारे में। ठीकु आहे अकील साहब। जी डॉक्टर रंधावा साहब खां शुरू कयूं था। साईं कराची पुलिस खे सलाम कयो वियो, मुंहिंजो ॿिन्ही हथनि सां सलाम आहिनि। जी हा। त भई रेज़िस्ट न कयो, हा मारे छॾींदा। फोरूं आहिनि त हाणे कहिड़ो जेको आहे जी हा। वायात आहिनि। असां सिक्योर नथा करे सघूं, असां कुझु नथा करे सघूं। असां कंदासीं, बाद में झले वठंदासीं, पर अगरि झलिजी पियो त झले वठंदासीं, पर फ़िलहाल तव्हां मोबाइल पंहिंजा ॾेई छॾींदा। सही थो चए रंधावा साहिबु। सुभाणे जेको आहे चोरी करणु अचनि, हुनखे बि चोरी करणु ॾियूं, धाड़ियल अचनि त हुननि खे बि, ऐं पोइ जेके अगवा थियनि था उहे बि अगवा, सभु कुझु माना पोइ असीं हुननि जे रहम करम ते रहूं। जी हा, जी हा। भाई ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ॻाल्हि करे करे निड़ी सुकी वई आहे। कराची पुलिस आख़िर अंडर कवर छो नथी मूव करे? ही जेको NIT जो नौजवान शहीद थियो आहे कल, मतिलबु जेको कल वीचारो मारिजी वियो नौजवान स्टूडेंट, ॻाल्हि इहा आहे त हिन जी जाइ ते अगरि हिकिड़ो अंडर कवर सब इंस्पेक्टर हुजे आहे जेको पूरी तयारी सां वेठल हुजे आहे, हुनजे हथ में हिकु पिस्टल बि वर में लॻल हुजे सां, त पोइ नौजवान बदिरां हू फोरूं मारिजी वञे हा न। जी हा। हीअ जेको जाली मुक़ाबला बाद में कयो था, ऐं पोइ हिकिड़ी पुलिस वैन फिरे थी, हटो बचो, ऐं अचूं पिया हिते फ़िलहाल थोरी देरि लाइ असीं लंघी वञूं पोइ करे वठिजो, इहो साइरन दरअसल इहो हुजे थो। पुलिस अचे पई, हटो असीं वञूं पोइ करे वठिजो, त थोरी देरि इंतज़ारु था करे वठनि जेके फोरू हुजनि था। त ॻाल्हि इहा आहे त दुनिया में अंडर कवर पुलिस हुजे थी। ही असांजी कराची पुलिस जेको आहे उहो सिर्फ़ु बाद में असां हिनखे मारे वरितोसीं, हुनखे झले वरितोसीं, पोइ एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग्स कनि था, जेन्युइन एनकाउंटर्स में पवनि न। ऐं पुलिस वारनि जी बि अला हयाती ॾिए उन्हनि खे बचा थिए, हुनखे इक्विप कयो, उन्हनि खे बुलेट प्रूफ्स ॾियो। मुख़्तलिफ़ बाज़ारनि में ही जिथे जिथे ही घणी फुरूं थियनि थियूं, ही जेको ॿी ॻाल्हि त सही कई ओडो साहिबु,
मूं ॿुधो पिए त हीअ जेके हीअ अचनि पिया पॾे ई अचनि था उन घणे भाङे त हीअ अफ़गानिस्तान ताजिक ऐं उज़्बेक ऐं इहे आहिनि त इहा बि पुलिस खे छा ख़बर नथी पए छा FIA नथी करे उहे माण्हुनि खे जेको आहे पैसा वठी जेको आहे बुक कंदा वठो था त हीअ त आहिनि ई इलीगल इमिग्रेंट्स सो सिर्फ़ु 70, 80, 100, 200 त न आहिनि त हज़ारनि में लखनि में कराची में वेठा आहिनि ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी सीरियस एफर्ट करणु खपे न त अहिड़ा गभरू जवान वीचारा जीअं NAD जो जवान वीचारो शहीद थी वियो ॾाढी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे पोइ ताजिक हिकिड़ो ॿधो अथनि जेको शायदि पर ॻाल्हि जेसि ताईं अंडर कवर पुलिसिंग न थींदी कराची में इहो स्ट्रीट क्राइम त नथो ऐं नथो सम्झा ऐं स्ट्रीट क्राइम ऐं ॿियो इहो आहे त जेको हीअ शयूं विकिरो जे बाज़ारनि में थियनि थियूं भई जेको मोबाइल फुरिजे थो हीअ घड़ी फुरिजे थी हीअ किथे वञी विकिरो कनि था न ऑब्वियसली किथे न किथे खपंदो कराची में ई विकिरो थिए पई ऑब्वियसली जी हा त उहो बि न ॿधबो बाक़ी रंधावा साहब ॿी तव्हां कॉलर कॉलर वेठो पहुचे थो एडवोकेट आकिब राजपर कराची मां जी राजपर साहब छा चवणु चाहींदा यासिर साईं तव्हांखे ऐं काज़ी साहब जन खे मुंहिंजो सभु खां पहिरियों सलाम वालेकुम सवाल मुंहिंजो इहो आहे त इमरान ख़ान सुभाणे जेको ऐलान कयो आहे भई सुभाणे असेंबलियूं प्रोविंशनल जेके ॿई आहिनि KPK ऐं पंजाब असेंबली उहे टोड़ण जो ऐलान कंदो जी हाणे इन ते ॿ राया ॿिया अचनि हिकिड़ा चवनि था त वरी सुभाणे को यू टर्न वठंदो ऐं कुझु चवनि था त न सुभाणे जेको हूंदो या जेका टाइम लाइन ॾिनी अथई या सुभाणे इन ते अमल थींदो मुंहिंजो ख़्यालु आहे त सुभाणे इन ते अमल कंदो छाकाणि जो हुनखे जेका नज़र में जेका मुंहिंजी पंहिंजी बि सोच ईअं ई आहे त लॻे थो जेकॾहिं इलेक्शन गवर्नमेंट वरी बि कराईंदी हिननि ॿिनि सूबनि में त ऐं हिनजी अक्सरियत हूंदी ऐं खटे वेंदसि पोइ हुनजो फोकस जेको हूंदो उहो जनरल इलेक्शन जेॾी महिल थींदी उहो सिंध ॾांहुं हूंदो ऐं जेके क़ौमी असेंबली जी सीटूं बक़ाया बचंदियूं उन्हनि ते जेके हूंदियूं उन्हनि ते फोकस हूंदो उन जो टाइम वधीक हूंदो काज़ी साहब इन ते तबसरो करे त छा ईअं त न आहे त हू इहा ई डबल गेम थो करे त मूंखे टाइम मिलंदो हूअं त 90 डेज़ में सॼे पाकिस्तान में हलणु वॾो मसइलो थी थो वञे त किथे हुनखे ईअं त न आहे त इहो बि हुनजे ज़हन में आहे अलाए छो मूंखे ईअं लॻे थो काज़ी साहब वधीक इन ते तबसरो कयो महिरबानी ठीकु आहे राजपर साहब अच्छा रंधावा साहब ॿी ॻाल्हि छा कई त एस्टेब्लिशमेंट trust जा न माण्हू करे आहिनि, establishment yes. ते या कंहिं न न परवेज़ इलाही त न करे परवेज़ इलाही एस्टेब्लिशमेंट परवेज़ इलाही त न करे ऐं इहो बि चई न त चए पियो त एस्टेब्लिशमेंट मूंखे कराए ॾे इमरान ख़ान सियासतदान थिए पंहिंजी मुड़सी करे इहो डॉक्टर रंधावा चए पियो करणु खपे ऑब्वियसली केसि ताईं माण्हू आंगुर झले हलंदो पंहिंजी मुड़सी पंहिंजे बल ते ऐं जॾहिं हू चवनि बि था एस्टेब्लिशमेंट वारा त हू न्यूट्रल आहिनि गैर जानिबदार आहिनि त बसि पोइ पाण करे वठो न हाणे अगरि तव्हांजे हक़ में न आहिनि तव्हांजे मुखालिफ़ बि कोन आहिनि ऐं अगरि तव्हां सां पब्लिक आहे बकौल तव्हांजे त पोइ तव्हांखे ॿी शइ जी परवाह हुजण बि न खपे पोइ अकील अहमद साहब ॿ ॻाल्हियूं कयूं हिकिड़ी पहिरीं ॻाल्हि छा हुई पहिरां त साईं मोटरवे हिकिड़ी त मोटरवे स्कैंडल वारी ॻाल्हि कई ॿी जेका आहे हिन जी इलेक्शंस फेयर न आहिनि ऐं वरी सिग्नल जो वटि अगरि एतिरा पैसा ऐं हीअ सभु हुजनि था उहो मोटरवे वारी ॻाल्हि ते हा मोटर त पोइ करप्शन छो था कनि करप्शन साईं करे ॾिसो हिकिड़ो चकर और खूब से खूब तरक़ी तलाश है और से और तरक़ी तलाश है हाणे पर हू सोचींदा हूंदा DC ऐं ही जिन्हनि बि ही अरबे रुपया असां ज़ाहिर हिकिड़ी ॻाल्हि साम्हूं थी आई आहे तंहिंजे करे पाण ऐं ज़रूरु वॾी ॻाल्हि बि आहे पर सही ही जेके मुख़्तलिफ़ खाता आहिनि हिन जा चीफ इंजीनियर ऐं ही तव्हांजे ख़्याल में या FIA में चङी पोस्टिंग ऐं स्पेशली ही जेके टेंडरिंग वारा आहिनि डेवलपमेंट वारा त ही 2 अरब 3 अरब 4 अरब रुपया साल जा को मसइलो कोन्हे हीअ सिस्टम आहे सिर्फ़ु हिकिड़े लेवल ते पोइ हेठि एक्सचेंज हूंदो आहे त हीअ अरबे खरबे रुपए ते किसो वञे थो त लेकिन ॻाल्हि इहा झलझनि नथा उहो हिकिड़ो सिस्टम आहे हा लेकिन न थियणु खपे ऐं तव्हां इतफ़ाक़ थो कयां बाक़ी साईं चयो त इलेक्शन जी ॻाल्हियूं कयूं त फेयर न आहिनि कॉलर वठी हेठो पोइ चवंदा मोहसिन बेलार राणीपुर मां जी बेलार साहब छा चवणु चाहींदा जी बेलार साहब तालीम असां पाण वठूं सिहत असां पाण वठूं रोज़गार असां पाण कयूं किनी पाण पेट पंहिंजे पाण पालियूं गोद में असां ॿुधूं पाणी असां पाण कढायूं फसल असांजा तबाह थियनि उन्हनि खे बचायूं असां पाण हाण हे मथे कनि त हे कहिड़ी मर्ज़ जी दवा न हिननि छा लाइ वेठा आहिनि असांजे नाले ते पैसा पंहिंजा भरण इहे वञी मोकल कनि विहारियो महिरबानी अच्छा अकील साहब चयो त ही अगरि इन्हनि खे इस्टेब्लिशमेंट ही इशारे ते केरु इलेक्शन खटंदो केरु हाराईंदो जो मामिलो रहे थो त पोइ हींअर बि छा असीं इंतज़ारु कयूं सही
ज़ाहिरी तरह त इस्टेब्लिशमेंट पाण चए पई न असां कम ई न आहे। त असीं ए पॉलिटिकल थी विया आहियूं, यानी गैर सियासी थी विया आहियूं। माज़ी में जेको असां कयो न सो कयो, अॼोको ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं मुल्क टुटो हो, यस सकूत ढाका जो ॾींहुं आहे, APS अटैक। ऐं APS अटैक। यस सो फॉल ऑफ ढाका बि थियो, मुल्क बि थियो, ऐं मुल्क में हिकिड़ो मुल्क जा मासूम पितकड़ा ॿार अॼु हिकु ॾींहुं ते शहीद थिया। सो लेकिन माज़ी हू चवनि था त माज़ी आहे ऐं असीं गैर सियासी, हाणे गैर सियासी आहे इस्टेब्लिशमेंट। त छाकाणि त हीअ ॻाल्हि त हाणे मतिलबु भले केरु बहस कंदो रहे, 71 में मुल्क टुटो त हुनजो बेसिक सबबु इहो ई हो त जेके असां वटि अयूब ख़ान ऐं हुनखां पहिरीं ग़ुलाम मोहम्मद ही जेके आमरीती दौर हुआ, जी हा जिन्हनि ईस्ट पाकिस्तान खे बाग़ी कयो, जी हा त हुनजे पोयां हीउ सियासी मामिलो त कोन हो। जी हा सियासी हो, लेकिन सियासत बहरहाल हुन महिल बि आमरनि जे हथ में हुई, इस्टेब्लिशमेंट जे हथ में हुई, चाहे सिविल ब्यूरोक्रेसी जी सूरत में हुजे, चाहे यूनिफॉर्म ब्यूरोक्रेसी जी सूरत में हुजे। सो हाणे अगरि जेको आहे हू हाणे चवनि था असीं गैर सियासी थी विया आहियूं, त लेट्स मतिलबु छा पाण वटि मञण खां अलावा को ऑप्शन आहे छा? पर मुंहिंजो हिकिड़ो मासूमाणो सुवालु मुस्तक़िल रहे थो त छा हीअ जेको गैर जानबदारी आहे इहा सिर्फ़ु पंजाब ऐं KP ताईं रहंदी, इस्लामाबाद ताईं रहंदी, या सिंध ऐं बलूचिस्तान में बि इस्टेब्लिशमेंट जो पॉलिटिकल रोल ज़ीरो थी वेंदो, ज़ीरो सां मतिलबु घटिजी वेंदो, या ही सिंध बलूचिस्तान हिकिड़ो अलॻि ज़ोन आहे जंहिंखे फ़िलहाल इहा जेको आहे प्रिविलेजेस हासिल न आहिनि, इहे प्रिविलेजिस फ़िलहाल हिननि चइबो आहे न, ही जेके हू आहिनि मराठी, हिननि सार्फ़ीन लाइ हूंदो आहे इश्तिहार ईंदो आहे प्रोडक्ट्स जो, त ही सार्फ़ीन जेके आहिनि उन्हनि खे ही सहूलियत आहे, हिननि सहूलियत न आहे। त छा सिंध ऐं बलूचिस्तान जे माण्हुनि खे, सार्फ़ीन खे इहा सहूलियत हूंदी त हू पंहिंजी मर्ज़ी सां वोट ॾियनि ऐं हुननि जो वोट ॻणिजे बि सही, ऐं हुननि जी वोट खे इज़त बि मिली वञे, ऐं हुननि जी वोट जे नतीजे में हू हुननि जी पंहिंजी मर्ज़ी जी हुकूमतूं अची वञनि? इहो भेण नथो चई सघां वकील साहब, लेकिन ज़ाहिरी तरह ते चवनि था त असीं गैर जानबदार आहियूं, गैर सियासी आहियूं, त उमेदु कजे त सिंध ऐं बलूचिस्तान लाइ बि सिंध ऐं बलूचिस्तान जे सार्फ़ीन खे बि इहा सहूलियत में कॉलर वठी वठूं, बाक़ी पोइ सवाल जमा थी विया आहिनि असल में। लुकमान बुगियो दादू मां। जी बुगियो साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं अली काजी साहब खे गुज़ारिश करणी आहे त मां 2 महीना पहिरियां बि कॉल कई, ख़ैर सां असांजे ॻोठ में अबंद बुगियो आहे, पाणी कुदरत जे तौरु कुझु सुकी वियो आहे, गवर्नमेंट न कढियो दादू डिस्ट्रिक्ट। ऐं हाणे मुंहिंजी गुज़ारिश आहे त असां 200 खां 250 ॿार आहिनि जेके असां वटि स्कूल जी बिल्डिंग कान्हे, 2 किलोमीटर परे था वञनि पिया। जी साईं, इहो हिन साइंसी दौर में नाइंसाफ़ी। असां वटि जॾहिं रफ़ीक जमाली MNA वोट वठण आयो त वाइदो करे मां स्कूल ॾींदुसि, हाणे उहो इलेक्शन टर्म पूरो पियो थो थिए। हाणे मां तव्हांजे तवसुस सां कंहिं NGOs खे रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे असांखे 2 कमरनि जो या 1 कमरे जो स्कूल ॾिए ॻोठ अहमद बुगियो में, त मां ठीक है। जफर नकवी हैदराबाद मां। जी नकवी साहब, क्या कहना चाहेंगे? मोहतरम क्या से बेटा जनाब अली काजी भाई, अल्लाह मियाँ आप लोगों को सेहत दे, सलामत रखे। सर वो 2-3 दिन पहले छोटा सा सिग्नल दिया था मैंने, वो रेगुलेशन एक नाम दिया था। असल बात ये है सर के जब बेबसी अपनी इंतहाओं पे पहुंच जाती है ना काजी साहब, जब वो एक प्रिंसिपल है कि स्प्रिंग को जितना प्रेशर से आप नीचे दबाएंगे उतने ही प्रेशर से वो जंप करके आपके माथे पे आके लगेगा। हमारी बेबसी हमारे इंतहाओं पे चली गई है सर। हमें यानी 71 के आने के बाद सिंध सबसे ज्यादा सेंसिटिव सूबा है मेरा, मेरी जान और मेरी जिगर है, मेरा वतन है। इसे तोड़ने की कोई बात करे तो जैसे इसने हमारे गर्दन को काट दिया। हमारे सिंध के लोगों को एक एहसान था जुल्फ़िकार अली भुट्टो की पार्टी का, जो उसकी पार्टी को आज तक 15 साल से चला रहे हैं। लेकिन सर अब जब पल के माशाल्लाह मोटे मोटे मिनिस्टर आते हैं सर, सॉरी सर, गर्दने तक उनकी माशाल्लाह चर्बी से भरी हुई है और वो डिफेंड कर रहे होते हैं किसी नेगेटिव चीज को। बहुत सही बात की कि IG सिंध, आपका IG पुलिस कह रहा है कि वो मर गया और वाकई वो घर छोड़ के चले जाओ, अगर बेगम पे हाथ रख दिया तो उसे भी छोड़ के चले जाओ। मैं क्या अल्फाज कहूँ सर, गैर पार्लिमानी बात हो जाएगी। अल्लाह ताला एक्सपोज कर रहा है इन सबको। और काजी साहब बरकाफात अमल इसी को कहते हैं सर, कि जो जब आज भी वो अंगूठियां ये तोशे खाने भूल गए, वो जो चीजें उठा के ले गए तुम्हारे
किधर हम सुल्तान और इमरान खान ही नजर आ रहा है। बात यह है कि सर वो जब बेबसी इंतहा पे जाएगी, चाहे अनारकी की शक्ल हो, मुझे सर ब्लास्ट होता हुआ नजर आ रहा है काजी साहब, और इंशाल्लाह होगा। मैं आप प्लीज इस पर रोशनी डालिए, मैं ज्यादा टाइम आपका नहीं लूंगा। थोड़ा सा मुझे महसूस होता हूँ मैं आपकी गुफ्तगू से, परवरदिगार आपको सेहत दे, खुशियां दे। थैंक यू सर। जी हाणे आकिब राजपर खां शुरू करिणो पवंदो। आकिब राजपर साहब चयो त अकील साहब पूछियो अकील साहब थी विया। आकिब राजपर साहब कल इहो ई डिस्कस कयोसीं पे त अगरि पर आऊं इन ॻाल्हि कल्ह बि मूं चई ऐं वरी वजाए, इमरान ख़ान जी ख़्वाहिश या नाहे त हू पंजाब ऐं केपी टोड़े छॾे। हुन इहो कार्ड उछलायो हो त प्रेशर डेवलप असर्ट थिए फेडरल सरकार ते, PDM सरकार ते, त हू जनरल इलेक्शन। पर PDM सरकार सम्झे थी त इमरान खान ब्लफ पियो हणे, यानी मिड़े ईअं ॻाल्हि थो करे। सो हाणे तव्हांजो बि मुंहिंजो बि कल्ह ख़्यालु हो त मूंखे लॻे थो सुभाणे को वेझड़ाई जी तारीख़ 23-24 या वधि में वधि एंड ऑफ डिसंबर जी तारीख़ ॾींदो असेंबली टोड़ण जी। कुझु दोस्तनि जो ख़्यालु आहे त न ॾींदो, वरी विच वारे दोस्तनि जो ख़्यालु आहे त महीने सवा खां पोइ जी ॾींदो। महीने सवा जी पोइ डेट खे पाण अधु यूटर्न ई सम्झंदासीं पोइ। लेकिन मुंहिंजो बि ख़्यालु आहे त आउं जेको जी बॉडी लैंग्वेज मूं कल्ह ॾिठी पई, जेतिरी फ्रस्ट्रेशन आहे, मूंखे लॻे थो त हू हाणे वेंदो हुन टकराउ में, ऐं जिथे पोइ चइबो आहे त जेको थियो सो थियो। ऐं उन में जॾहिं हू जा प्रॉस एंड कॉन्स मूं बि कल्ह डिस्कस कया पिए त इहा ई ॻाल्हि कई पई त हुननि खे इहो सूट करे थो त अगरि पंजाब ऐं KP मां हू वांदा थी वेही रहंदा त पोइ उनजो फोकस रहंदो क़ौमी असेंबली जी रिमेनिंग सीट्स, न क़ौमी असेंबली जी समूरी सीटनि ते। छाकाणि त हीअ बाई इलेक्शन अगरि क़ौमी असेंबली जा थिया बि त हीअ थींदा ई 6 महीननि लाइ, अक्टूबर में इहे सीटूं वरी ख़ाली थी वेंदियूं। सो नेशनल असेंबली जी चूंडनि ते फोकस कंदो ऐं सिंध ते बेसिकली फोकस करण लाइ हुन वटि टाइम हूंदो। सो इहो हिकिड़ो हू हुनखे पंहिंजे हुन में ॻणंदो हूंदो। पर ख़्वाहिश आउं अञा बि सम्झां थो हुनजी या न हूंदी, मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त हिकिड़े ई वक़्त में जनरल इलेक्शन थिए। भिलार साहब चवनि था सभु असांखे हूंदा, हे छा जे लाइ बसि तव्हां हे पंहिंजो कमु कनि पिया, तव्हां पंहिंजो कमु कयो भिलार साहब। तव्हां जेको चयो त सभु कुझु हीअ बि कयूं था, पाणी पाण था वञूं, हीअ बि पाण था कयूं, हीअ बि सभु कुझु पाण कयो, छा था करे सघूं। हू पंहिंजो कमु कनि पिया त मसरूफ़ तव्हां नथा ॾिसो केतिरो वॾो कमु आहे, पैसा बि ॻणणा हूंदा आहिनि, सभु शयूं थींदियूं। ऐं तव्हां ॾिसो न मटियारी ऐं नौशहरे में छा थियो। ऐं साॻी ॻाल्हि आहे बुघियो साहिब लाइ चवंदसि, चवनि था त साईं पाणी पाणे लही वियो ख़ैरपुर नाथन शाह जो भरमा को ॻोठ हो त चवंदा साईं पाणी पाणे लही वियो, स्कूल लाइ पाणे मुड़सी करे वठो। ऐं NGO तव्हां चयो पिया, अगरि कोई NGO करे ॾिए त सुठी ॻाल्हि आहे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे अगरि किथे स्कूल खुली वञे। अच्छा ज़फ़र नफ़ी तो साहब मैंने गुजारिश उस दिन भी ये की थी कि सर जो आप एक रिएक्शन और आप कहते हैं कि लोग फट रहे हैं, तो देखिए खौफ या ख़दशा ये होता है एक छोटे से शागिर्द के तौर पे समाजियात के कि इनकलाब और अनारकी में बड़ा बारीकी में फ़र्क होता है। जी हाँ। अनारकी जो है वो अफरा तफरी है, वो इंतशार है, उससे कुछ नहीं निकलेगा। उससे तो और ज़्यादा खुदा न खास्ता हम और तबाही की तरफ चले जाएंगे। इनकलाब एक मकसद के लिए ऑर्गेनाइज्ड और फोकस्ड होता है। तो मुझे इस वक्त इनकलाबी कोई कुव्वत नज़र नहीं आ रही मुल्क में, जो मुल्क में अवामी बल पर, अवामी ताकत से कोई, और ना ही मुझे इस वक्त कोई ऐसा नज़र आ रहा है कि जो इस सारी फ्रस्ट्रेशन जो लोगों को है उसको कैपिटलाइज करके और उसको चैनलाइज कर सके, एक धारा में ले आए। वोट की हद तक ठीक है, लोग भी आप देखते हैं कि लोग अभी, हाँ होता है एक कहीं से एक वो क्या कहते हैं कि एक छोटी सी चिंगारी कहीं लगती है और दहाइयों का गुस्सा जो है, जो खुद अरब स्प्रिंग था, जो कौन सा मुल्क था वो, ट्यूनिस। तो वहाँ पर एक ठेले वाले, एक ग्रेजुएट था जो बेरोजगारी की वजह से ठेला लगा रहा था, उधर पुलिस या म्यूनसिपल वालों ने उसका ठेला हटा दिया और उसने अपने आप को आग लगा दी। वहाँ से ट्यूनिस से बात शुरू हुई, फिर सारा मिडल ईस्ट जो है वो हिल के रह गया। तो होता है। तो अब उसकी मैं कोई, मेरे पास गिदर सिंह की नहीं है या कोई ऐसा इल्म नहीं है कि मैं उसको प्रिडिक्ट कर सकूं, लेकिन कोई मोमेंट, कोई ऑर्गेनाइज्ड एक एफर्ट इनकलाब लाने वाली वो पाकिस्तान में मुझे नज़र नहीं आती है। हाँ, अब कोई चिंगारी किस वक्त भपका खा के कहाँ ले जाए मामलात को, लेकिन उसमें डर यही होता है कि फिर वो
इंतशार हो जाता है, जो हमने मिडल ईस्ट के भी कई मुल्कों में उस इनकलाब के नाम पर इंतशार होते हुए देखा। जी हाँ। आज तक सेटल नहीं हो सक रहा, सीरिया सेटल नहीं हो सक रहा, लिबिया सेटल नहीं हो सक रहा है, इजिप्ट में दोबारा आमरीती आ गई उस अरब स्प्रिंग के नाम पर। थोड़े दिन के लिए वो आए थे और अब उधर फौजी आमिर बैठे हुए वापस वही तो जहाँ से बात शुरू हुई थी वो वहीं हो गया। ट्यूनिस ने कुछ ना कुछ उसमें से बेहतरी लाए हैं ट्यूनिस वाले। तो मैं इस पर कोई यकीनी हरफ आखिर बात नहीं कर सकता। इमरान खान पर आपका एक मौक़िफ़ है और देखें आगे क्या होता है। जी हाँ, महरूमी साईं जी अगर ॻाल्हि रखिजे त माना अहिड़ी का महरूमी बि त मौजूदु न आहे न, पर अगरि जे ख़ैर गॾो गॾु हिकिड़ी टाइम घटि आहे इन करे डिस्कस करणु ज़रूरी आहे। बिलावल साहब अचानक सां जेको आहे उहो माना मोदी ते काफ़ी ईअं भड़की पिया आहिनि, मोदी सरकार ते या मोदी ते चवनि था त उसामा बिन लादेन त मरी वियो, पर गुजरात जो बुचर जेका आहे माना हिकिड़ो कसाई जेका आहे उहो ज़िंदा आहे अञा ताईं। पर अॼु रिएक्शन बि अची वियो बीजेपी जे तरफ़ां, पाकिस्तानी एम्बेसी दिल्ली में जेको आहे उहो ॿाहिरां एहतजाज कनि था। ॾिसो, असांखे हाणे जेतिरो हू असांजे ख़िलाफ़ु दहशतगर्दी ऐं ॿिया इल्ज़ाम हणे थो, असांजे ख़िलाफ़ु त अमली तौर ते हू करे पियो, त असां डोज़ियर्स बि पेश कयूं पिया, साबितियुनि सां चऊं पिया। असांजो फॉरेन मिनिस्टर आहे, उनखे ज़ाहिर आहे उहो बि एग्रेसिव लैंग्वेज आहे इस्तेमालु करणी आहे। हुन सां इंटरनेशनल फोर्सिस ते केतिरो असरु पइजी वेंदो इहा हिकिड़ी जुदा बहस आहे। सभिनी खे ख़बर आहे इहो ई अमेरिका जेको आहे मोदी खे वीज़ा न ॾींदो। पोइ हाणे मोदी वञी अमेरिका में उन्हनि जे सदरनि जी इलेक्शन मुहिम बि हलाए थो। कसाई त आहे, लेकिन हाणे हू कसाई जेको आहे उहो वेस्ट खे महबूब नज़र अचे थो, छाकाणि त हू लार्जेस्ट डेमोक्रेसी जो प्राइम मिनिस्टर आहे। सो लेकिन हाणे ॻाल्हि इहा आहे त इन बयाननि सां हू मोदी जी जेका कट्टरपणो आहे एग्ज़ैक्टली हू उन ते कुझु शर्मिंदो न आहे, बल्कि हू जो पॉलिटिकल एसेट आहे। हींअर गुजरात में जेको इलेक्शन थिया ताज़ा 15-20 ॾींहं पहिरीं, उते मोदी बीजेपी ते कंपेन इन ॻाल्हि ते हलाई त ॾिसो मोदी जेको हिते इंतिज़ामी क़दम जेको कत्लेआम करायो, उनखां पोइ गुजरात में जेके आहिनि शरपसंद जेके आहिनि, हाणे ठीकु आहिनि, इन नारे ते हू वरी गुजरात में इलेक्शन खटे वियो आहे। सो इंडिया में इंतहा पसंदी, सो जॾहिं पाकिस्तान या पाकिस्तानी फॉरेन मिनिस्टर या गवर्नमेंट जॾहिं मोदी खे घटि वधि ॻाल्हाए थी त उन सां मोदी खे डोमेस्टिक लेवल ते त फ़ाइदो थिए थो। एग्ज़ैक्टली मिसाल अगरि मोदी हिते कंहिं असांजे लाइ कंहिं प्राइम मिनिस्टर या सियासतदान जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए त हुनखे पाकिस्तान में फ़ाइदो थींदो हुनजो। सो इंटरनेशनली वेस्ट खे सभु ख़बर आहे, पर हू जिथे हुनजा मुफ़ादात हुजनि था उते न वेस्ट खे जमहूरियत यादि अचे थी, मग़रबी दुनिया खे न जमहूरियत यादि अचे थी, न इंसानी हक़ यादि अचनि था, न का ॿी शइ यादि अचे थी, न जेको रिलीजियस डिस्क्रिमिनेशन यादि अचे थी, कुझु नथो इहो वेस्ट खे यादि अचे। सिर्फ़ु इहो सम्झ में अचे थो त इंडिया वॾी मार्केट आहे ऐं चाइना जे साम्हूं हिते बीठी आहे, सो इन करे वेस्ट जी महबूब आहे। जी हा, ठीकु आहे, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।